जो शुक्र अदा थी करियां छो जे हिन क़ौमी अवामी तहरीक मर्दनि जी त ठाही पर सिंधियाणी तहरीक औरतुनि जी ठाही ताकि सिंधी औरतूं अॻिते वधनि ऐं उहे बि मर्दनि सां गॾु शाना बशाना हली पंहिंजी सिंध जी तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त ऐं हुन जा मालिकी हक़ वठण जे लाइ उन सां गॾु हुजनि। हो न सम्झनि त सिंध जूं औरतूं रुॻो घर में वेही ठाहिण हिते जमा थिया आहियो इन करे जो तव्हांखे आया साहब सां मोहबत है ऐं तव्हां चाहियो था इन जो साथ ॾियो। असल में मूं तकरीर करण खां इनकार इन करे कयो जो आउं थोरो जोश में अची थी वञा इन करे मूं सोचियो त न चवां त बहितर आहे। तव्हांखे थोरी नाराज़गी त थींदी पर वरी बि चवां थी तव्हां जेतिरा हिते जमा थिया आहियो ॿिनि ॾींहंनि खां वठी एतिरा अगरि इलेक्शन में जमा थियो त ही पंहिंजो साईं बिल्कुल चढ़ी वञे ऐं बहितरीन हिस्सो वठी वठे पंहिंजी सिंध के पंहिंजे हक़ ॾियारे वठे पर न तव्हां अॼु जमा त ज़रूर थिया आहियो पर वोट वरी बि पीपल्स पार्टी खे ॾींदो ऐं उन खिलाड़ीअ खे ॾींदो। छो बेशक तव्हांखे हिन जो साथ ॾियणो आहे खिलाड़ीअ जो न। खिलाड़ीअ जी सिंध कोन्हे हीअ पंहिंजी सिंध आहे पाण सिंधियुनि जी सिंध आहे। इन जो साथ ॾियो ऐं इन सां गॾु हलो जीअं असां गॾु पिया हलूं न ईअं साथ ॾियो। महिरबानी।